अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहियो HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़। हर साल जियां हिन साल सकरन पीर ज़ाकिरी 2वीं दरगाह अकबरी शरीफ़ में 73 सालियानो रूहानी इज्तिमा जो बेहतरीन जलसो मुनक़िद कयो वियो। जॾहिं त जलसे जो बाक़ाइदा इफ्तिदा साईं अली अहमद शाह जे मज़ार ते सैयद अली अकबर शाह, सैयद उज़ैर अख्तर शाह जी अॻुवाणी में गुलनि जी चादर चाढ़े कयो वियो। उन खां पोइ दुआ पिणु घुरी वई। उन खां पोइ ज़िक्र शरीफ़ जो विर्द ऐं नात शरीफ़ पिणु पढ़िया विया। प्यारी प्यारी राह में बस अल्लाह जॾहिं त दरगाह अकबर शरीफ़ जे पूरे पाकिस्तान मां आयल हज़ारी मुरीदनि रूहानी इज्तिमा में शिरकत कई। उन खां पोइ लंगर जो ख़ासि बंदोबस्तु कयो वियो। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।